बदी अगे शहदादपुर मां गुम थियण बाद कंबर शहदादपुर मां पुलिस पारां कयल छोकरिन जो ड्रॉप सीन शहदादपुर जे राशिदी टाउन वासी शहर जे शाही बाजार मां मुबैना तौर लापता थियल 3 नौजवान नारिन 4 निंगरिन ऐं हिक निंगर वारे वाक़े जो ड्रॉप सीन अदालत में 164 जो बयान खां पोइ साम्हूं अची वियो आहे। शहदादपुर जे शाही बाजार मां खरीदारी दौरान पुरस्कार नमूने गुम थियलड़ कंबर शहदादपुर वटां बाजियाब करायल 3 नौजवान नारिन 4 निंगरिन ऐं हिक निंगर खे शहदादपुर पुलिस शहदादपुर जे सिविल जज एंड जुडिशियल मैजिस्ट्रेट जी अदालत में पेश कयो आहे, जिते समूरनि बाजियाब थियल नारिन ऐं छोकिरिन जो 164 जो बयान रिकॉर्ड कराईंदे अदालत खे ॿुधायो आहे त असांखे ॿियनि माण्हुनि अगवा कयो आहे। असांखे नामालूम माण्हू शहदादपुर मां अगवा करे दरगाह सैयद मुसानी ते छॾे विया हुआ, जितां असां टिकटॉक ते अदील जयचल सां राब्तो कयो। राब्ते थियण बाद पंहिंजे टिकटॉक जे दोस्तनि वटि वियासीं, जिते शहदादपुर पुलिस छापो हणी असांखे ऐं असांजे टिकटॉक जे दोस्तनि खे हिरासत में वठी छॾियो आहे। असां पंहिंजे वालिदिन ॾांहुं वञणु चाहियूं था। असांजे साम्हूं बीठल गिरफ़्तार थियल जेके जवाबदार आहिनि उहे अगवा उन्हनि नाहे कयो। पुलिस बिला वजह असांजे टिकटॉक जे दोस्तनि असद जयचल, अलीम जयचल, अज़ीम जयचल, गुलाम मोहम्मद जयचल ऐं गुलाम शबीर मुगरी खे गिरफ़्तार कयो आहे। अदालत नारिन ऐं छोकिरिन जे बयाननि ऐं पुलिस जा दलील ॿुधण बाद 5 इजाज़तनि खे 2 ॾींहंनि जे जिस्मानी रिमांड ते जेको आहे पुलिस हवाले कयो आहे। मुबैना तौर बाज़ाब करायल नारिन ऐं छोकिरिन में रुखसाना दी एजाज मंगसी 12 वरिन जी, सनम दी एजाज 10 वरिन जी, मंसूरा दी मुख्तियार 8 वरिन जी, अमीरा दी मुख्तियार 18 वरिन जी, शबीरा दी माशूक मंगसी 10 वरिन जी, सनम दी माशूक मंगसी 8 वरिन जी, अदी दी गुलामला 9 वरिन जो निंगर, नसीम दी माशूक जेको आहे सो मंगसी 7 वरिन जो, मोहम्मद जाम वल्द गुलामला मंगसी खे वारसन हवाले कयो आहे। अदालत वालिदिन खां लिखत में 1 लख जा PR बॉन्ड पिण वरिता आहिनि। Ada